मुल्क में मुसलसिल बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया में मुसलसिल चाढ़ थी रहियो आहे, जंहिं करे बचाव बंधनि ते पाणी जो दबाव वधी रहियो आहे। उन ॾिस में कंडियारो भरिसां बखरी से बचाव बंध ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। पाणी जा तेज़ वहकिरा बखरी बचाव बंद वटां गुज़री रहिया आहिनि। पाणी जा वहकिरा बंद वटि ॾिनल पिरान जे पथरनि खे लोड़े रहिया आहिनि, जंहिं करे इलाइक़े वासियुनि जो साह मुठि में अची वियो आहे, पर इंतिज़ामिया के बि जोगा क़दम न खयां आहिनि। कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त हमलो कोन हो। असां ॻोठाणा हुयासीं, असां ॻोठाणनि वॾेरे खे इतलाह कयोसीं। वॾो बशीर ख़ान आयो, अब्दुल गफ़ार आयो, जंहिं करे लाइट बि कोन्हे को, जनरेटर कोन्हनि, मशीनरी कान्हे का, रस्तो सही कोन्हे, जे बरसाति वसंदी त गाॾियूं कोन अची सघंदियूं, हर शइ काई शइ जी सहूलियत कोन्हे का हिते सर। छा मुतालबो कयो तव्हां? मुतालबो इहो ई आहे त असां वसारनि खे अपील था कयूं असांजी मदद कई वञे, इहो इरिगेशन वारा अचनि जेको आहे कम खे पंहिंजो महफ़ूज़ कनि। कॾहिं एमरजेंसी थिए राति जो लाइटिंग बि कोन्हे, पोइ कीअं कंदा? को बि सिस्टम कोन्हे सर। असां बैटरियूं हणूं था, बैटरियुनि ते ख़बर पए कान थी, बीठा आहियूं, को बि इरिगेशन वारो कोन्हे, न ऑफिसर आहे, न बैटरियूं आहिनि, न लाइटिंग आहे, को बि सिस्टम कोन्हे हिते सर। पाणीअ जो दबाव कीअं आहे? पाणीअ जो दबाव ॾाढो असां जेको आहे पाए थो पियो, ॾिठो हींअर बि तव्हांजे साम्हूं आहे, पाए थो पियो वॾो हिते जेको आहे ख़तरो आहे। असांखे इंतज़ारु 24 कलाक एमरजेंसी आहे हिते सर। हिते दरिया पाए पियो, हिनखे बंद खे छा इरिगेशन जो अमलो आयो न आयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां बखरी बंद बचाव वटि बीठा आहियूं स्टड ते, हिते राति अहिड़ी ॻोठ जानगंज ते हिते अहिड़ी राति एमरजेंसी थी वई, ओचितो 12:15 बजे हिते को बि अमलो न हुयो, न स्टाफ हुयो, इंजीनियर एसी को बि माण्हू जो बेलदार दारोगो, मतिलबु को बि इरिगेशन वारो खातो हुयो ई कोन, न मशीनरी आहे, न बिल्डोज़र आहे, त डीज़ल कोन्हे को, मसलन हिते को बि अहिड़ो ख़ासि असां बंद खे पाणी पाए पियो अची दरिया पातो आहे, ॿई पासा अहिड़ी एमरजेंसी आहे, हसास पॉइंट आहे, हिते को बि माण्हू कोन्हे। असां ख़ुदा जे वास्ते असांजी हिते अपील आहे, मदद कयो त असांजो बंदि बचायो, न त हे पूरी सिंध जो विच निकिरींदो, बाईपास हले वेंदो, मुल्क सॼो पूरी दुनिया ॿुॾी वेंदी। लाइटिंग जो बंदोबस्तु आहे भला? राति का शइ न जनरेटर आहे, न लाइट आहे। अॻ में थोरो घणो कमु कंदा इरिगेशन वारा था, आपकिराणी बीहंदा माण्हू, को बैटरियूं ॾींदा, पेट्रोलिंग कंदा, न पेट्रोलिंग जो बंदोबस्तु आहे, न का लाइट जो बंदोबस्तु आहे। कुझु छा मुतालबो आहे तव्हांजो? असांजो मुतालबो आहे एमरजेंसी हिते लॻाइनि, मशीनरी अचे, पथर अचे, हिते रस्तो कोन्हे को, ख़ुदा रा मींहुं थो वसी पियो, बरसाति पइजी वई त हिते बंदि त टुटी वेंदो, पोइ त का शइ बचंदी कान का हिते। हिते बंद खे पाणी पाए पियो, पोइ इरिगेशन जो अमलो हुयो न हुयो? साईं असां हिते मौजूदु हुआसीं, इतलाह असां ॾिनोसीं, इंजीनियर बि लड़ी न आयो, राति खां वठी फ़ोनियूं कयूंसीं, फ़ोनियूं बंदि करे को बि अमलो न आयो। रईस अब्दुल गफ़ार खे फ़ोन कईसीं, जानशेर ख़ान सदो पातो, वॾेरो बशीर पातो, उन्हनि अची हेल्प करे इहे वेठा ख़ाली हथनि ते, पोइ डोज़र वारे खे घुराइनि, उहो बि पातो। बाक़ी कुझु बि पथर हिते कोन्हे को स्टाक, असां दाऊं था कयूं, वसारनि खे अपील आहे त महिरबानी करे हिते मदद कनि, हे जेको बि अमलो आहे हितां कढनि, असां पिटीशन बि विझंदासीं, ही खाइनि था पथर, असांजो एमरजेंसी वारो खपाए छॾनि, महिरबानी करे वसारनि खे अपील आहे जल्दी पहुचो। इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आबपाशी वज़ीर समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी बखरी से बचाव बंद ते इरिगेशन अमले खे हाई अलर्ट करे लाइटिंग जो जोॻो बंदोबस्तु कयो वञे ऐं गैर ज़िम्मेवारी मुज़ाहिरो कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। कैमरामैन ज़ुबैर अब्बासी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।